अचर हाणे काॾे हलण जो इरादो अथई? मूसो ऐं मूसे जो बलूंगड़ो ॿिर मां ॿाहिरि निकिरे ई कोन थो। जॾहिं मूसे जे हारनि में टाकोड़ा विझंदुसि त पोइ कमाल छितो थी ॿाहिरि ज़रूर ईंदो ऐं पोइ उन खां अॻियों पोयों हिसाब बराबरि कंदुसि। भली कोशिश करे ॾिसो अचर, पर मूंखे नथो लॻे त कमाल खान वारा ॿाहिरि निकिरंदा। जॾहिं उन जे हारनि लाइ ॿाहिरि बाहि ॿारे छॾींदुसि त पोइ कमाल ॿाहिरि ज़रूर निकिरंदो। मूंखे पक्का त ज़रूर निकिरंदो। ऐं जॾहिं हू ॿाहिरि निकितो त उनखे ॿुधाईंदुसि त अचर सां दुश्मनी विहाइण जो अंजाम छा थींदो आहे। अचसि घर त मूसे जे हारनि में हली टाकोड़ा विझूं। अच हथ हलायो वॾा के कम जा टोटी थी पिया। जेसिताईं मथां न अची विया न सॼो ॾींहुं सुता पिया हुजो। कमु तव्हां न कयो, रेस जा पादर जी मोजे मथां। हिम्मत कयो छोकिरा। अचर खुदा से मुंह मथा राम क्यों मुंह मथा राम। त पोइ वञ, पर पंहिंजनि ॿियनि भाइरनि खे ॿुधाए छॾजांइ त को बि मूसे जी ज़मीन ते कमु करण लाइ ॿाहिरि न निकिरे। जेको बि ॿाहिरि निकितो उहो पंहिंजे मौत जो ज़िम्मेवार पाण हूंदो। उठ वञी पंहिंजे पीउ खे सलाम ॾे। उठ अचसि घर। बाबा साईं ज़ुल्म थियो, कहर थियो। बाबा ज़ुल्म थियो, कहर थियो। जेको कुझु थियो हाणे पक बि न। कमाल बाबा आचर सां ॿाहिरि मारे छॾिया। छा आचर सजा हारी मारे विधा? पुलिस खे फोन कर जुड़ियल। मूं कॾहिं सोचो बि न हो त आचर ग़रीबनि मथां ज़ुल्म कंदो। बाबा साईं मूंखे इहा पक हुई त जॾहिं आचर के साथ कोन ईंदासीं त हू पंहिंजी हां जी बाह पलण लाइ इन ग़रीब हारनि मथां ई ज़ुल्म कंदो। ऐं ईअं ई उन कयो। तोखे पहिरियां ई चयो त मुजीब खे न मोकिल। हींअर मुजीब खे फोन कर त हू सभु कम छॾे हिते पहुची वञे त पोइ असां ॿुधायूं आचर खे त मूसा ख़ान सां वेर कारीअ ते पेर। रात ताईं पहुची वञ। कमाल खान ख़ैर त आहे? हा ख़ैर आहे। ठीकु आहे, मां पहुची वेंदुसि। ख़ैर त आहे मुजीब? कमाल खान जो फोन हुयो। छा चयईं? रात ताईं उते पहुचणो आहे। पोइ छा सोचियो अथई? हींअर ई निकिरणो पवंदो। एॾी सचाई? कॾहिं कॾहिं सचाई करणी थी पवे। जेतिरे क़दुरु मूं ॿुधो आहे त मूसा खान सचो माण्हू न आहे। मूंसां सचो आहे। जॾहिं बि गद्दारीअ जो सोचाई घर में वेही पगल वारी बंदूक हणंदोमांसि। फिफड़ा वञी ॿिए तरफ़ पवंदसि। हींअर जी कहिड़ी सलाह अथई? हल शहर, मां ॿाहिरि बीहां थो। को वास्ते वारो टैक्सी ड्राइवर करे ॾे त मां वञा। वे गाड़ी ते।
मां इहो ई थो चाहियां त तव्हां ॿिन्हिनि जो असुली निकाह ई कराए छॾियो। जॾहिं घर बि छॾियो अथव हिक ॿिए जे सहारे ते, त पोइ पाण में हिकु छो नथा थी वञूं? राणी तूं छा थी चईं? अबा ओ अॼु वञी मां असुली वञी मौलवीअ सां मिली थो अचां। सुभाणे अव्हां ॿिन्हिनि जो असुली निकाह ई कराए छॾियो। चाचा पोइ मां शहर मां वञी निकाहनामो वठी थो अचां। शहर तोखे निकाहनामो न मिलंदो, पर मां जंहिं मौलीअ वटि वेंदुसि न उन वटि निकाहनामो उते असुली पियल आहे। अबा हो टे शायदि बि ॾींदो ऐं ख़ुदा कारण हो कमु बि अहिड़ो पको करे ॾींदो जो वञी था ख़ैर। ठीकु आहे चाचा, तव्हां हुन सां मिली अचो। मां शहर वञी थोरो माहौल ॾिसी अचां त किथे असांजे पासे चुरपुर त न पई हले। थोरो ख्याल सां वञजांइ। मुंहिंजो खुटको न कर, मां कंहिं महिल बचां, तव्हां परेशान न थिजो। ठीकु आहे? ॾिसो सिकंदर खान, ॾिसो तव्हां पंहिंजी अखियुनि सां अचर जी वहशत ॾिसो। जेकॾहिं उन जी दुश्मनी असां सां आहे त हिन ग़रीबनि जो छा बिगाड़ियो आहे? कमाल खान जीअं तव्हां चओ तीअं कयूं। असां त चऊं था अॼु जो अॼु पुलिस फोर्स घुराए आचर जो घेरो तंग कयो। जेकॾहिं अहिड़ा वेशी आज़ाद रहिया त अञा बि घणनि मज़लूमनि जो रत वहाईंदा रत। ठीकु आहे कमाल खान, मां डीएसपी सां मिली वरी हिकु चकर हिन तरह जो ऑपरेशन शुरू कयां थो। असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं सिकंदर खान। हाणे सुस्ती न कयो, सुस्ती न कयो। हाणे जेतिरो जल्द थी सघे हिते ऑपरेशन शुरू कयो ऐं हितां जे दरिंदा सिफ़त इंसाननि खे ख़तम करे छॾियो। हिन दफ़े का बि कोताही थियण न घुरिजे सिकंदर खान। पंहिंजे पूरे फोर्स सां मैदान में लहजो त उन्हनि खे ख़बर पए मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। ठीकु आहे मूसा खान, तमामु जल्द हितां जी सफ़ाई ॾिसंदो। इहो सिकंदर जो तव्हां सां वाइदो आहे, वाइदो। मुस्कड़ तू अल्लाह तेरा खिल अल्लाह वन हिक पासे तेरी तोर में तू देता बगदा
सोनी सोनी पानी तो प्यार है कादर जेकर न सोनी जे हूंदे हुनजी इज़त कयो हा त अॼु इहे ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। बाबा मूंखे का परवाह कोन्हे जेकॾहिं सोनी घर छॾियो आहे त हू पाण पछताईंदी। मूं त सोचियो हो त महीने खां पोइ वापसि वठी ईंदोसांसि ऐं हाणे सॼी ज़िंदगी पंहिंजे माउ जे घर वेठी रहे हिन घर में पेर बि न रखण ॾींदोसांसि। पुट अञा त 2 ॾींहं थिया आहिनि जो तुंहिंजी इहा हालत आहे। अञा त सॼो महीनो पियो आहे। जॾहिं न बुखनि ते ज़िंदगी गुज़रंदई थकल टुटल घर ईंदे तोखे को पानी पियारण वारो कोन हूंदो। बाबा केतिरा बि सूर सिर ते छो न अची वञनि पर तोखे असांजी ज़िद जी ख़बर आहे बाबा त असां ज़िद ते अची वञूं त ख़बर आहे पुट ख़बर आहे। तव्हां ज़िद ते अचो त गॾ जो गोश्त बि खाई वञो। मां चङी तरह सुञाणिया तव्हां पंहिंजी ज़िद जे करे हराम ऐं हिलाल जी तमीज़ बि विसारे वेंदा आहियो। बाबा जॾहिं ख़बर ई अथई त पोइ कीअं थो चई त मां झुकंदुसि। सोनी एसी ताईं हिन घर में पेर न रखी सघंदी जेसी ताईं सोनी पंहिंजो नक मुंहिंजे जूते मथां न रगड़ींदी न हिन घर में कदम न रखण ॾींदोसांसि। इहो तोसां जब्बार जो वाइदो आहे बाबा तोसां जब्बार जो वाइदो आहे। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जनी आई आहे भली करे आई आहे तोखे जीअ में जायूं ॾियां पर भाई अॼु ई ॻाड़ी न हणजा। कान थी ॻाड़ी हणा खैरी कान थी ॻाड़ी हणा। चाची भली आई है। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ही छोरी हिते वेठे जब्बार वारनि कुझु बि कोन चयो। छो चाची मां हिन घर में नथी रही सघां। खैरा जे सिर ॾे खैर हुजे सोणी महीनो खन रहंदी हिते मोकल वठी आया आहियूं जब्बूअ खां। मोकल जब्बार सॼे महीने जी नको मूंखे त दाल में कारो थो नज़र अचे। माई हाणे तो सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे हिन कारे कुम सां तंहिंजे करे तोखे हर कंहिं में कारा दाणा था नज़र अचनि पिया। चाची रुगो तूं पंहिंजो मन कारो न कर बाक़ी हिते का कारा नाहे ऐं जेकॾहिं मां कुझु ॾींहं पंहिंजी माउ वटि अची करे रहियसि त कहिड़ो ॾोह थी पियो। कुझु ॾींहं त छा तूं अची सॼी उमिरि रह तेरे मुंहिंजी सिहत ते कहिड़ो असर पवंदो पर सोचां पई त जब्बार वारनि तोखे हेतिरी मोकल ॾिनी कीअं आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे माई चवंदा आहिनि त ॿिलीअ खे ख्वाब में छिछड़ा तुंहिंजी तबियत ई अहिड़ी आहे तंहिंजे करे वटे थी हर कंहिंजे मथां शक कंदी। माई हाणे जंहिंजी नियत ई पलीत हूंदी त उहो शक न कंदो त ॿियो छा कंदो। हा मां त नियत जी पलीत आहियां बाक़ी तूं वॾी साध पाक आहीं। आऊं बि ॾिसां त हाणे तुम्हारी छोरी कीअं थी हिन घर में रहे। आऊं बि सुबुह शाम वई उन्हनि जा कन थी भरियां ॾिस त जब्बार कीअं थो छॾेसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे सुबुह शाम त पई थी चकर काटे पोइ हाणे यको खणी जब्बार सां निकाह करे वेही रहो मूंखे एतिराज़ कोन थींदो। हा आऊं जब्बार सां निकाह विझां या न विझां पर यादि रखजां तो वारी छोरी जो निकाह जब्बार सां रहण आऊं बि कान ॾींदुसि। हा चङो हाणे देखी थी हा असां पाण इहो था चाहियूं पिया जब्बार सां हिन निकाह न रहण ॾींदी। अरे अलाह हो ॾींहुं कंदो मां पाण बासां थी बासियां पई। कुझु कयो बाबा साईं कुझु कयो हिन मिस्कीन गुलाम कादर खे पहिरियों खां पैसा वठी ॾियो। बाबा साईं मां त इहो सोचियो हुयो त मिस्कीन आहिनि मुनाफ़े ते माल वठी ॾींदोमान पालींदसि बि सुठो 5 रुपया हुन जा बि ठही पवंदा 5 रुपया मुंहिंजा बि ठही पवंदा। बाबा साईं वॾा बाबा ग़रीब किथे आहिनि वॾे बुख नी बुख सॼे मुल्क दी बुख चा ऐं असांजे ॻोठ चाण वेठे आहिनि ओधर ते। साईं एॾियूं त बुखूं आहिनि जो ॻोठ जा कख पन बि रड़के खाई विया। बाबा पहिरियों त माण्हू अहिड़ो कमु कंदो न आहे ऐं जे पंहिंजे मुंहं सां इहो कमु कयो बि अथव त हाणे मां छा कयां। बाबा साईं
छा वरी छा कंदो घुराए परेल खे ॾियोसि लठनि जी खेप पाणे सूरत अची वेंदो। अरे बाबा बाबा असां माण्हू आहियूं मोहबती बाबा, असां त के वॾे फॾे फसाद में बि कंहिंखे सज़ा कोन ॾियूं। ऐं तव्हां चाहियो था त चंद रुपयनि ख़ातिर परेल जी मां खल लाहे छॾियां? न बाबा न न, इहो असांखां कोन पुॼंदो। वॾा बाबा कुझु त करो जीअं ना ग़रीब आकूं ओधर अपनी मिल पोवे। बाबा जॾहिं ख़बर बि अथव त अॼुकल्ह ओधर जो दौर ई न आहे त हिननि परेल जे मथां ओधर कई छो? वॾा बाबा इहे सारा सॼा मुल्क ओधर ते पिया हलंदे ऐं तुसां आखेंदे वे इन ओधर क्यों की? बाबा साईं परेल खे खणी मार न ॾियो, पर कुझु दाबो त कयोसि जो हिन मिस्किन जा पैसा त तरी पवनि। दोसू ॾे त ख़बर, भला ग़ुलाम कादिर तोखे कुझु पैसा बासिया आहिनि छा जो ग़ुलाम कादिर चुप कयूं ॾिठो आहे? तूं वञी थो बड़बड़ कंदो? बाबा साईं इन ॾींहुं त मुंहिंजी दुकान जी तबाही आंदी, अञा बि जेकॾहिं असां अखि न पटी न त इहे आजूज माजूज असांजे ॻोठ खे कंगाल करे हितां रवाना थी वेंदा। बाबा साईं जेकॾहिं न तव्हां थोरी कोशिशि कंदो न मूं मिस्किन जा पैसा तरी पवंदा। बाबा साईं बाबा हाणे तव्हां भली हलो, मां राति परेल खे घुरायां थो ऐं अलाह कंदो त ग़ुलाम कादिर खे पंहिंजा पैसा मिली वेंदा। ठीकु आहे बाबा? बाबा साईं हिकिड़ो पाॾो खपाए छॾियो अथनि, उन्हनि जा मूंखे पैसा वठिजो, बाक़ी हिकिड़ो पाॾो बीठो अथनि उहो मूंखे वापसि वठिजो। बाबा साईं ठीकु आहे बाबा, मूं चयो न मां कोशिशि कयां थो, अलाह कंदो त तोखे पंहिंजा पैसा मिली वेंदा। महिरबानी बाबा साईं। ठीकु आहे, महिरबानी महिरबानी बाबा साईं। चङो। कमाल खान पंहिंजे गुस्से ते काबू रख पंहिंजे गुस्से ते। जे ईअं ई पंहिंजो होश विञाए वेठे त पोइ कॾहिं बि पंहिंजे दुश्मननि ते फतह हासिल करे न सघंदे। अबू पंहिंजी दुश्मनी खे पंहिंजी औताक ताईं महदूद रखो। जेकॾहिं घर में बि अची इहे किस्सा छेड़ींदो त पोइ असांजो बि सुकून बर्बाद थी वेंदो। हूं बि सुकून बर्बाद लॻो पियो आहे, मथां तव्हां अचे। अम्मा अम्मा असां त अहिड़ी का बि ॻाल्हि न कई, बसि थोरो मूड ऑफ हूंदो आहे त तव्हां ॿई सॼो घर सिर मथां खणंदियूं आहियो। अदा मूंखे ख़बर आहे त तव्हांजो मूड छो ऑफ आहे। छो ऑफ आहे? इन जे करे जो मां कुझु चवां तव्हां पंहिंजो मूड ऑफ करे छॾींदा आहियो, जीअं मूंखे कुझु बि चवण जो मौक़ो न मिले। मायरा मायरा तोखे जीअं वणे तीअं तूं कर, मां तोखे कोन रोकींदुसि। तूं ॻोठ में स्कूल खोलण थी चाहीं न, स्कूल खोल, पर जेकॾहिं तूं ब्यूटी पार्लर खोले हिते हलाईंदी न तॾहिं बि मां तोखे कोन रोकींदुसि। पर मूं वटां सिर्फ़ु इहो एहसान कर त मां चंद घड़ियूं जेके घर में हुजा न त मूंखे सुकून सां रहण ॾे। बस कमाल खान बस, तोखे चयुमि त होश में रहो, अजायो जज़्बात में अचण जी ज़रूरत न आहे। कीअं होश में रहां बाबा साईं, कीअं होश में रहां? फसल तैयार लॻा पिया न, ज़मीन ते हरी वञण लाइ तैयार न आहिनि। घर में अची जेकॾहिं हुन जेको हल कढण थो चाहियां त अम्मा या दी मथे में सूर विझी थो छॾनि। अहिड़ी हालत में माण्हू होश में कीअं थो रही सघे? घर खां बहितर आहे त का घड़ी वञी उतां ते आराम कयां। हाणे थियो ख़ुशि? अबू इन में असांजो को बि ॾोह नाहे, तव्हां पाण तपिया पिया जो, ॾोह वरी असां ते। अम्मा केतिरो बि हिननि खे चवंदी उहो ई ॾोह पेरी गिरी असांजे मथां ईंदो।